अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सोहेल चांडू। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। सालाना तां पीरसन खे डंडा हणी वरितो रत। ख़बर मूजिब सकण बाईपास ते घरेलू तकरार तां सालन हमज़ो चवाण रजब चवाण समेत 3 ॼणनि सुबुह सवेर हमिलो करे पंहिंजे होटल ते वेठल पीरसन हाजी आचा चवाण ते डंडनि सां हमिलो करे खेसि सख़्तु ज़ख़्मी करे फ़रार थी विया। सिजावल में अदालत जे हुकुम ते अमल न थियो। प्राइमरी स्कूल रबीनुल शाह जी इमारत मुसमार 100 खां वधीक मासूम ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम। नई इमारत तामीर कराई ॾिनी वञे। मक़ामी ॻोठाणनि जो प्रेस क्लब सिजावल आॾो एहतिजाज। कानपुर में ॻोठ गाजी गाॾाणी में ॻोठनि चोर खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। चोर ॻोठ में चोरी जे इरादे सां हिकु घर में दाख़िल थिया ऐं घर बाते सुजाग थी पिया। चोर फ़रार थियण जी कोशिशि कई पर ॻोठाण मुर्सी करे हिकु चोर खे सोको करे वरितो। सिजावल में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा पीपी सिंध जे अॻवान मखदूम जमील ज़मान हिकु रोज़ा निजी दौरे ते चोड़े जमाली भरिसां ॻोठ सरदार हाजी ग़ुलाम अल्लाह ओठो पहुतो, जिते हिन ओठो बिरादरी जे क़ौमी सरदार हाजी मोहम्मद अमीन ओठो ऐं सरदार मीर मोहम्मद ओठो तरफ़ां मुनक़द कयल हाजियाणे में शिरकत कई। मीरपुर माथेलो जे कोर्ट साम्हूं क़ाइम शफ़ी मोहम्मद कलोड़ जे बर्फ़ कारखाने में गैस सिलेंडर धमाके सां फाटी पियो, जंहिं सबबु कारखाने जे मालिक सिधो 6 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे रक्षन ऐं छकड़नि ते DHO इस्पताल नियो वियो। ॿिए तरफ़ धमाके सबबु हिकु कमरे जो उॾामी वियो।